हिक दफ़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम के सफ़र ते वञी रहिया हुआ त हिकु शख़्स रस्ते में मिलियो। उहो शख़्स चवण लॻो, हज़रत मां बि तव्हां सां गॾु अचणु चाहियां थो, मूंखे बि इजाज़त ॾियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो, ठीकु आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उनखे इजाज़त ॾिनी। ॿिन्हिनि सफ़र शुरू कयो। सफ़र काफ़ी वॾो हुओ त हिकु वक़्तु अहिड़ो आयो जो हिननि वटि जेको खाधो हुओ उहो तक़रीबन ख़तमु थी चुको हुओ ऐं हिननि खे बुख बि लॻी हुई। पाण अलैहिस्सलाम उन शख़्स खां पुछो त तो वटि केतिरा पैसा आहिनि? हू चवण लॻो, हज़रत 2 दिरहम आहिनि। पाण अलैहिस्सलाम चयो, मूं वटि 1 दिरहम आहे, ही वठि ऐं इन अॻे ॻोठ मां मानी वठी अचु। उहो उन ॻोठ में वियो। 3 दिरहम जूं 3 मानी वठी रस्ते तां अची रहियो हो त हिन सोचियो त मूं वटि 2 दिरहम हुआ ऐं हज़रत वटि 1 दिरहम हो, त पोइ छो न मां 1 मानी खाई छॾियां त जीअं मुंहिंजी मानी जो हिसो न थिए। उन शख़्स रस्ते में ई 1 मानी खाई छॾी। हू मानी खणी पाण अलैहिस्सलाम ॾे आयो। पाण अलैहिस्सलाम उन खां पुछो त केतिरी मानियूं मिलियूं? त उन शख़्स चयो, 2 मानियूं मिलियूं आहिनि। पाण अलैहिस्सलाम सम्झी विया हुआ, पर पाण चयो, हलो सही आहे। पाण ॿिन्हिनि उहे मानियूं खाधियूं ऐं सफ़र शुरू कयो। सफ़र शुरू कंदे रस्ते में हिकु दरिया अची वियो। दरिया ते न का ॿेड़ी हुई ऐं न ई का पुल। उहो शख़्स चवण लॻो, हज़रत हाणे कीअं सफ़र कंदासीं? हिते त न का ॿेड़ी आहे ऐं न ई का पुल। पाण अलैहिस्सलाम फरमायो, का ॻाल्हि न आहे, अल्लाह असां सां गॾु आहे। मां बिस्मिल्लाह चई दरिया में पेर रखंदुसि, तूं बि मुंहिंजे पेरनि ते पेर रखे छॾिजे, मुंहिंजो हथ पकड़ी हलिजे, तूं बि पार थी वेंदे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बिस्मिल्लाह चई पाणीअ ते क़दम रखियो ऐं पाणीअ ते हलण लॻा त उन शख़्स बिस्मिल्लाह चई क़दम ते क़दम रखियो त हू बि पाणीअ ते हलण लॻो। ॿिन्ही दरिया ईअं पार कयो जो हिननि जे पेरनि जूं तरियूं बि न ॿुधियूं। हीअ अल्लाह जी कुदरत हुई ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो बि हो। जॾहिं हिननि दरिया पार कयो त उहो शख़्स ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवण लॻो, ए हज़रत छा त ॻाल्हि आहे, असां बिना कंहिं पुल ऐं ॿेड़ीअ जे दरिया पार कयो आहे। तव्हां अल्लाह जा वॾा नबी आहियो, उहो तव्हांजो मौजज़ो आहे। पाण अलैहिस्सलाम चयो, तोखे सुठो लॻो? हुन शख़्स चयो, हा। पाण अलैहिस्सलाम चयो, इहा अल्लाह जी कुदरत आहे, तुंहिंजो ईमान ताज़ो थियो? उन शख़्स चयो, हा, मुंहिंजो ईमान ताज़ो थियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो, मां उन अल्लाह जो वास्तो ॾियां थो जंहिंजी तूं वॾाई करे रहियो हुई। सच सच ॿुधा त 3 मानी कंहिं खाधी हुई? उहो शख़्स ॾाढो हैरान थी वियो त हज़रत खे कीअं ख़बर पई त 3 मानियूं आयूं हुयूं। हीउ शख़्स चवण लॻो, न हज़रत, मूं नाहे खाधी, 2 ई मानियूं आयूं हुयूं। पाण अलैहिस्सलाम फरमायो, हलो सही आहे, का ॻाल्हि न आहे। ऐं पोइ वरी पंहिंजो सफ़र शुरू कयो। जॾहिं मानी जो वक़्तु थियो त बुख लॻी। हाणे खाइण जे लाइ कुझु बचियो ई कोन हो, पैसा बि ख़तम थी विया हुआ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾिठो त हिकु हरणनि जो टोलो वॼी रहियो आहे त पाण अलैहिस्सलाम हिकु हरण खे इशारो कयो। उहो हरण टुकंदे अची सर झुकाए बीह रहियो। पाण अलैहिस्सलाम उन खे ज़िबह कयो। ज़िबह करे उन जो खाधो ठाहियो ऐं ॿिन्हिनि पेट भरे खाधो। खाधो खाइण खां पोइ हॾा हिकु हंधि जमा कया। पाण अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां उन खे इशारो कयो ऐं चयो त ज़िंदा थी वञ। त उहो हरण अल्लाह जे हुकुम सां ज़िंदा थी वियो ऐं डुकंदे वञी पंहिंजे टोले जी तरफ़ हली वियो। इहो ॾिसी उन शख़्स जूं अखियूं खुली वयूं। उहो शख़्स चवण लॻो, बेशक तव्हां अल्लाह जा वॾा नबी आहियो ऐं अल्लाह केतिरी कुदरत वारो आहे जो हिकु हरण खे ज़िबह करण खां पोइ उन जूं हॾियूं वरी मिली वयूं ऐं ज़िंदा थी वियो। वाकई तव्हां अल्लाह जा तमामु वॾा नबी आहियो। पाण अलैहिस्सलाम चयो, मां तोखे उन अल्लाह जो वास्तो थो ॾियां, तोखां पुछां थो, ॿुधा त उहा मानी कंहिं खाधी हुई? त उहो शख़्स वरी नटाए वियो ऐं चयो, हज़रत मूं नाहे खाधी, 2 ई मानियूं आयूं हुयूं। उहो शख़्स कूड़ हणंदो वियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन जी ॻाल्हि खे सम्झंदा रहिया। उन्हनि पंहिंजो सफ़र वरी शुरू करे छॾियो। अॻिते वञी हिननि ॾिठो त 3 सोन जूं सिरूं पयूं आहिनि। उहो शख़्स ॾाढो ख़ुशि थियो छो जो हू हो ई लालची। चवण लॻो, हज़रत 3 सोन जूं सिरूं, असांजी त क़िस्मत ई खुली वई, असांजो मुक़दर ई संवारजी वियो। ऐं चवण लॻो, हिननि जी विरासत कीअं कंदो? हिकु त मां खणंदुसि, हिकु तव्हांजी थींदी, बाक़ी हीअ 3 कंहिंजी थींदी? उन ॻाल्हि ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो, हीअ 3 सोन जी सिर उन जी आहे जंहिं उहा 3 मानी खाधी हुई। हाणे उहो लालची शख़्स शर्मिंदा थी वियो ऐं चवण लॻो, हज़रत मूंखे माफ़ कजो, उहा 3 मानी मूं ई खाधी हुई। पाण अलैहिस्सलाम सम्झी विया त ही केॾो लालची आहे, पर कूड़ हणंदो रहियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन जे रवैये ते ॾाढो नाराज़ थिया ऐं उन खे छॾे पाण उतां हलिया विया। उन शख़्स बि पाण अलैहिस्सलाम खे छॾे ॾिनो छो जो हिन खे 3 सोन जूं सिरूं जो मिली वयूं हुयूं। उहो शख़्स इहो सोचे ई रहियो हो त हिन खे घर कीअं खणी वञा, कीअं खपायां, हीअ शइ वठणी आहे, उहा शइ वठणी आहे। बसि हू सिरूं खणी ई रहियो हो त हाड़ेल अची विया। उन धाड़ेल ॾिठो त हिकु माण्हू ऐं 3 सोन जूं सिरूं। उन्हनि धाड़ेल तलवार कढी ऐं उन खे मारण लॻा। उन लालची शख़्स चयो, बीहो बीहो, मूंखे मारियो न, ही 3 सिरूं आहिनि ऐं तव्हां 2 आहियो ऐं मां 1 आहियां। असां पाण में हिकु हिकु सिर विराए था छॾियूं, छो जहिड़ो थो करी? पहिरियां जा धाड़ेल बि ईमानदार हुआ, उहे जल्दी मञी विया
ऐं चवण लॻा हलो सही आहे। एतिरे में हिननि खे बुख लॻी हुई। हिननि चयो मानी था खाऊं। उन्हनि टिनिनि मां हिकु धाड़ियल मानी खणण लाइ ॻोठ हलियो वियो ऐं ही जेकी ॿई ॼणा वेठा हुआ त हिननि ॻाल्हियुनि में तरकीब सोची सोन मानी खणी अचण वारे खे मारे छॾियूं। पोइ ही टई सोन जूं जेके सिरूं आहिनि उहो पाण खणी छॾींदासीं। त पोइ ईअं ई हू बि मञी वियो ऐं चयो ठीकु आहे, जीअं हू मानी खणी अचे त असां उनखे मारे छॾींदासीं। हू धाड़ियल जेके मानी खणण लाइ वियो हो उहो बि लालची हुओ। ही सोचण लॻो छो त मानीअ में ज़हर मिलाए छॾियां, जीअं हू मानी खाई मरी वञनि त पोइ टे सिरूं मुंहिंजी थी वेंदियूं। त ईअं हू मानीअ में ज़हर मिलाए खणी आयो। जीअं हू हिन जे वेझो आयो त हिननि ॿिन्हिनि हिन खे मारे छॾियो ऐं ॾाढो ख़ुशि थिया। ऐं जीअं हू मानी खाइण लाइ वेठा त मानी खाइण शुरू कई। मानी खाईंदे ई हिननि खे रत जूं उल्टियूं अचण शुरू थी वयूं ऐं तड़पी मरी विया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो उतां गुज़र थियो त हिन ॾिठो सोन जूं टई सिरूं पयूं आहिनि ऐं 3 लाशूं बि पयल आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अफ़सोस सां चवण लॻो दुनिया पंहिंजे पसंदि कंदड़नि सां ईअं ई कंदी आहे, उन्हनि खे धोखो ॾींदी आहे ऐं हिते बि इहो हाल थियो। अलाह ताला असां सभिनी खे हिलाल खाइण ऐं कमाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन।